नाज़रीन, कासमाबाद जी अलाहाबाद सोसाइटी ड्रेनेज जे पानी सां भरिजी वई। इन ड्रेनेज जे पानी जे भरिजण जी वजह रहायशी इलाइक़े में हिकु वाड़े जी आहे, जंहिं जे लाइ इलाइक़े वासी तमामु घणो परेशान आहिनि। उन्हनि ॾाहींदे ॿुधायो त इन गटर जे पाणी बीहण जे करे उन्हनि जा ॿार घर में बीमार थियनि पिया ऐं वस वारनि इदारनि खे हुन बार बार अपील कई आहे, दरख़्वास्तूं ॾिनियूं आहिनि, पर उन जे बावजूद बि ही गटर जो पाणी इन रहायशनि जे लाइ अज़ाब जान बणियो बीठो आहे। वॉइस ऑफ सिंध टीवी लंडन सां ॻाल्हाईंदे उन्हनि चयो त रिंद होटल खां जीअं बि अंदरि ईंदा अलाहाबाद हाउसिंग सोसाइटी कासमाबाद, ठीकु आहे, हुन में अंदरि जीअं ईंदा हे घर आहिनि, पंहिंजो सुबानी साहिब जा घर आहिनि, पयारनि जा घर आहिनि, मां पाण लाशारी आहियां, असांजा घर आहिनि, हे भाऊ ग़ुलाम शबीर मयसर इन्हनि जा घर आहिनि। असां सभु जा सभु हिते तंग लॻा पिया आहियूं, दाएं दाएं चिता थी पिया आहियूं। नेठि अॼु तव्हांखे घुरायो आहे, तव्हां मीडिया जे दोस्तनि खे भाइरनि खे असांजी ॿुधी वञे। टोटल बि ॾिसी सघो था, तव्हांजे घरनि में पाणी बीठो आहे, असांजा बच्चा बीमार, मतिलबु अज़ाब में आहे ज़िंदगी। अच्छा, HD इदारे में तव्हां विया आहियो? सभिनी खे बल्दिया कासमाबाद खे असां कंप्लेनूं करे करे थकी पिया आहियूं। हो त हाणे असांखे चवनि ई होदा वाड़े जे करे आहे, बिला कालाई खुलंदी न। अच्छा, हाणे असांखे त असीं केॾां वञूं, कंहिंखे ॾायूं, एप्लीकेशनूं ॾियूं पिया, अमीर मुस्लिमानी साहिब खे असीं अपील कयूं था असांजी ॿुधी वञे, इन वाड़े खे ख़तमु कयो वञे। अलाहाबाद सोसाइटी जे रहायशनि इहा अपील कई आहे त उन्हनि खे इन बिटे अज़ाब मां जान छॾाई वञे, न त ॿी सूरत में सख़्तु एहतिजाज करे रोड ब्लॉक कयो वेंदो।